हिक ॻोठ में ज़ाल मुड़ुस रहंदा हुआ, पर हुननि खे औलाद न हो, बे औलाद हुआ। घणी हेॾां होॾां हीला वसीला कयूं पर औलाद न थियो। वीचारा मायूस ऐं परेशान हुजनि। हिकु चकर उन्ही हमराह खे कंहिं ॿुधायो त फलाणे हंधि फ़क़ीर अथई, फ़क़ीर वॾो पोतल अथई, उन वटि वञ, मन तुंहिंजो कमु थी वञे ऐं तोखे औलाद थी पवे। हाणे उहो हमराह निकितो उतां उन फ़क़ीर जी ॻोल्हा में। पुछा ॻाछा कंदे कंदे नेठि उन फ़क़ीर वटि पुॻो। फ़क़ीर खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त फ़क़ीर साईं, मूंखे औलाद न आहे, शादी खे जाम टाइम थी वियो आहे, औलाद जे लाइ आउं सिकां पियो। त हिते फ़क़ीर चयो त उन्ही हमराह खे औलाद तोखे बिल्कुलु थींदो, पर मसइलो हिकिड़ो आहे। त हिते हमराह चवणु लॻो त फ़क़ीर साईं कहिड़ो मसइलो आहे, मूंखे ॿुधा, मूंखे बि ख़बर पवे। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त मसइलो इहो आहे, औलाद तोखे थींदो पर ढो न कंदो, जेतिरी बि जेका शइ ॾींदे खाई वेंदो ऐं बुख बुख कंदो। त हिते हमराह चवणु लॻो नी फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं इन ॻाल्हि जी मूंखे परवाह न आहे, ऐं भले मूंखे औलाद थिए, भले जेको वणे उहो खाए, भले ढो न करे, मूंखे इहा ॻाल्हि क़बूल आहे। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त फलाणे हंधि वञ, हीअ तोखे लठ ॾियां थो, उन अंब में हणजां, उते अंब जो वणु हिकिड़ो आहे, उन अंब में जो आहे लठ हणजां, जे अंब छणियो त थींदई पुटु, जे पन छणियो त थींदी न्याणी। त हिते हमराह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं बिल्कुलु ठीकु आहे। हाणे उहो हमराह उतां आयो उन अंब जे वण वटि, अची लठ हईं, कुदरत सां अची उन वञा अंब किरियो। हाणे उहो अंब खणी ऐं सिधो आयो पंहिंजी ज़ाल वटि, पंहिंजी ज़ाल खे हक़ीक़त करे ॿुधाए त हीउ मसइलो हीअं आहे। त हाणे माई चवणु लॻी त भले ठीकु आहे, पाण खे पुटु थी पवंदो, पोइ जेका वणे उहो वञी पियो खाए। त हाणे अंब अधु हिन खाधो, अधु संदसि ज़ाल खे खारायो। हाणे ख़ैरनि जो अची उमेदगारी थी, ऐं कुझु टाइम खां पोइ उहो छोकिरो ॼायो। हाणे उहो छोकिरो थियो। हाणे छोकिरो सफ़ा को बुखायलु हुजे, का शइ न छॾे, मन जेका बि शइ आई थञ वग़ैरह मां बि ढो न करे। पोइ हिननि ॿकरी हथु कई, ॿकरी जो खीरु पीआरींदा हुआ, उन मज़ा बि ढो न करे, बरहाल माना कम खे खणियो बीठो, सफ़ा माना बुख बुख हुजे। हाणे तव्हांजो ईअं गुज़रंदे गुज़रंदे अची तो माना 5-6 साल जो छोकिरो थियो, अची का शइ न छॾे, हीअ अची बेज़ार थी विया, हिकिड़ा ग़रीब माण्हू हाणे कनि त कीअं कनि, छोकिरो हिकिड़ो ढो करे ई न। सो नेठि ही वीचारा परेशान थी विया। हाणे उन टाइम ते त फ़क़ीर खां घुरणो हो, घुरे वरितो हिननि इहा ॻाल्हि इहा सोची कोन, हिननि खे औलाद जी सिक हुई, सो घुरी थो हिननि औलाद इहो वरितो थो, हाणे हीउ ढो करे ई न। त हाणे ज़ाल मुड़ुस ॿिन्हिनि सलाह कई त हाणे छा करियूं, हिकिड़ो पाण खे औलाद त मिलियो, पर हाणे ही कंहिं शइ मञा ढो करे ई कोन थो। हाणे हीअं था करियूं, हिन खे वञी किथे छॾियो था अचूं। त ज़ाल मुड़ुसनि ॿिन्हिनि फ़ैसिलो कयो, छोकिरो 5-6 साल जो हुजे। हाणे ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि उन छोकिरे खे हुतां वरितो, सिधो आया हिकु झंग में, ऐं राति उते रहणु लॻा। ख़ैरनि जो अची असुर वारो टाइम थियो, छोकिरो निंड पियो हुजे, ॿई ज़ाल मुड़ुस जेको आहे सो उन छोकिरे खे उते छॾे उन झंग मंझि, ऐं पाण वापसी वरी मोटी आया। जॾहिं ख़ैरनि जो अची सुबुह थियो, छोकिरो निंड मां उथे ऐं ॾिसे त, ऐं चवणु लॻो त मुंहिंजा माउ पीउ आहिनि कोन, ख़बर कोन्हे किॾां विया हलिया। हाणे उहे हिन जा माउ पीउ इन छोकिरे खे छॾे ऐं हलिया विया। हाणे छोकिरो वीचारो हिते हुते रुलंदो रुलंदो फिरंदो। हाणे 5-6 साल जो छोकिरो कुझु नंढो हुजे। हाणे हणंदे 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 हिकु अहिड़ी जॻह ते पुॻो, जिथे ॾिसे त हिकु अंधो पीरसण माण्हू वेठो हुजे, ऐं हुन जूं तक़रीबन 10-12 मेंहूं हुजनि। हाणे उहो अंधो भत चाढ़ियो वेठो हुजे, मतिलबु त चांवर ठाहियो वेठो हुजे। अंधो मानी वग़ैरह हुन खां पचंदी कोन्हे, छो त अंधो माण्हू, ऐं चांवर ठाहींदो उहो ई खाईंदो। चांवर ठाहियो वेठो त हीउ छोकिरो अॻे ई बुखायल, कंहिं शइ मां ढो त हिन जो थिए ई न। सो आयो उन बुज़ुर्ग पीरसण माण्हू वटि। सो छा कयईं, जो उन बुज़ुर्ग पीरसण माण्हू चांवर ठाहे दंग कया, ऐं कंहिं थांव वग़ैरह कंहिं प्लेट में लॻाए खाइणु लॻो, त अधु पासे खां उहो छोकिरो खाइणु लॻो। हाणे उन पीरसण माण्हू जो ढो थिए ई न, काफ़ी सारो भत हू छोकिरो खायो वञे। हाणे उहो पीरसण माण्हू में ॾोयणु वञे त 2 थण हू छोकिरो धायो वञे हलियो, 2 ही उन मज़ा खीरु ॾोहे। त नेठि उहो पीरसण माण्हू, अंधो माण्हू चवणु लॻो त छा मसइलो आहे, भत आउं चाढ़ियां थो वधीक, उन मज़ा आउं ढो बि कोन थो करियां, ऐं मुंहिंजी मेन में खीर बि कोन्हे, जेको बि में ॾोयां थो उहो खीरु उन्हनि में आहे ई कोन। हाणे खीरु उहो छोकिरो उन मेन मज़ा धायो वञे हलियो,
ऐं जेको बि खाधो वग़ैरह जेको थो हुन पीरसन माण्हू वीचारो बुज़ुर्ग अंधो माण्हू उहो चाढ़े थो, उन मज़ा बि खाए वञे। हाणे हणंदे हणंदे हिन खे 3-4 साल थी विया, 4 साल 5 साल थी हलिया। तव्हांजो छोकिरो वञी जहिड़ो 10-12 साल जो थियो त हिकु चकर ईअं ई पीरसन माण्हू बुज़ुर्ग माण्हू भत खाईंदो पियो त अचानक हू बि छोकिरो भत खाईंदो पियो, अचानक हथु लॻी वियो त हिते बुज़ुर्ग हथ मञा झले वरितो ऐं चवणु लॻो त तूं आहीं केरु, जेको मुंहिंजो खाधो वग़ैरह तूं खाई पियो, काफ़ी टाइम खां लॻे थो तूं ई आहीं जेको मुंहिंजो खाधो खाई पियो, हाणे तूं झलिजी वियो, तूं ॿुधा आहीं केरु। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो उन पीरसन माण्हू खे त मामा मूंखे माफ़ु कजां ऐं पंहिंजे बारे में सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त पीरसन माण्हू चवणु लॻो उन छोकिरे खे त का ॻाल्हि न आहे, तूं पंहिंजे बारे में हक़ीक़त करे मूंखे ॿुधाई आहे। हाणे काफ़ी टाइम तूं मूं वटि हिते रहियो ऐं खाधो आहे पीतो आहे, हाणे तूं हीअं कर, हीअ मुंहिंजो मेंहिं अथई 10-12 मेंहिं अथई, हिननि खे ॿियो वञी चारे ऐं वरी वापसी मोटी ईंदो वञे। हिते तूं मूं वटि रध पचाव कर पियो, खा हिते मूंखे बि खारां, तूं बि खा। त हिते छोकिरो चवणु लॻो नी पीरसन माण्हू अंधे माण्हू खे चवणु लॻो त भले ठीकु आहे, मूंखे ईअं मंज़ूरु आहे, ऐं इहे मेंहिं चारींदसि पियो। सो नेठि अंधो उन छोकिरे खे चवणु लॻो त फलाणे हंधि न वञिजांइ ऐं फलाणे हंधि हिन पासे बि न वञिजी ऐं हिन पासे बि न वञिजी, हिते ख़तरनाक इलाइक़ो आहे, आउं बि नथो वञा, इन पासे मेंहिं पंहिंजूं काहे चारणु न वञिजांइ। त छोकिरो चवणु लॻो उन अंधे खे त भले ठीकु आहे। छोकिरो शरारती सो छा कयो, अंधे जे इनकार करण जे बावजूद बि उन पासे मेंहिं काए वियो ऐं मेंहिं चारणु लॻो। हाणे छोकिरो छा ॾिसे त 7 ॾाइणियूं अचनि पियूं डोड़ींदियूं। हाणे छोकिरे ॾिठो त अंधे जी ॻाल्हि सची मारे मामे जी, त वाक़ई इन पासे का न का शइ आहे, सो इहे 7 ॾाइणियूं मूंखे ॾिसण में अचनि पियूं, से अचनि पियूं। सो छोकिरो चवणु लॻो त का टल का अटकल करियां, न त इहे ॾाइणियूं मूंखे त मारे छॾींदियूं। सो छा कयो, कुझु डब वग़ैरह हथ करे ऐं अची उन्हनि जी नोड़ी वटणु लॻो, माना रसो वग़ैरह ठाहिणु लॻो, नोड़ी वटणु लॻो। ॾाइणियूं अची वेझूं पुगियूं त पुछा करणु लॻियूं त ए छोकिरा छा पियो करीं। छोकिरो रोईंदो वञे ऐं उहा नोड़ी वटींदो वञे। त ॾाइणियूं वरी चवणु लॻियूं छोकिरे खे, छोकिरे ॻाल्हायो न। ॾाइणियूं वरी चवणु लॻियूं उन छोकिरे खे त छोकिरा रोई पियो ऐं नोड़ी वटी पियो, ख़ैरु आहे तोसां। त हिते छोकिरो चवणु लॻो ख़ैरु न आहे, हिते तमामु वॾी आफ़त आहे, हिकिड़ो आदमखोर चइजे या का अहिड़ी शइ आहे, सो घणी में ईंदी मूंखे खाई वेंदी, ऐं जे करे ई रसो वटियां पियो ऐं पोइ पंहिंजो पाण खे फाहो ॾेई ऐं मारे छॾींदुसि। त हिते ॾाइणियूं चवणु लॻियूं उन छोकिरे खे त आदमखोर आहे हिते। त छोकिरो चवणु लॻो त हा आदमखोर आहे या ॿी का अहिड़ी आफ़त हिते आहे। त हिते ॾाइणियूं चवणु लॻियूं त हीअं कर, इहो रसो तो वटियो आहे, पहिरीं फाहो असांखे ॾे, असां 7 खे मार पोइ तूं मर, न त इहो आदमखोर ईंदो असांखे ई खाई वेंदो। त छोकिरो चवणु लॻो भले ठीकु आहे। अब छोकिरे छा कयो, उन 7 ॾाइणनि खे उन रसे सां हाणे फाहो ॾेई पूरो कयो ऐं छा कयूं उन ॾाइणनि खे ॿधी उन रसे मंझि रखी पाॾे ते, मेंहिं चारींदो, पाॾो बि उन में हो, तमामु पाॾो ज़बरदस्तु सुठो। सो उहे 7 ॾाइणियूं उन पाॾे ते रखी ऐं सिधो आयो अंधे वटि ऐं अंधे खे चवणु लॻो त मामा ही ॾिस पाॾे ते छा खणी आयो आहे। सो अंधो आयो उन हथु लाइ ॾिसी चवणु लॻो त ही को मायूं वग़ैरह आहिनि, को छा आहे। त हिते उन छोकिरे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त हिते अंधो चवणु लॻो उन छोकिरे खे, जॾहिं मूं तोखे इनकार कयो तूं इन पासे न वञजां, पोइ बि तूं वेह हरबुरू, महिरबानी करे अहिड़ा कम न कर, मतां तोखे कुझु थी पवे या मुंहिंजी मेंहिं खे कुझु थी पवे आहे त पोइ। त नेठि छोकिरे खे घणी कुझु जुठ वग़ैरह कई ऐं चयईं। सो छोकिरे खे वरी चवणु लॻो त हाणे हेॾां त हुए वियो हुए, हाणे हिन पासे न वञजां। त हिते छोकिरो चवणु लॻो भले ठीकु आहे। छोकिरो चरियो माण्हू मञे ई न। सो नेठि ॿिए चकर मेंहिं काए वरी उन इलाइक़े ॿिए पासे वियो जिते उहो बि ख़तरनाक इलाइक़ो हुजे। हाणे उते वञे छा ॾिसे, तमामु वॾी हिकिड़ी अरड़ भला, माना हिकिड़ो वॾो नांग चइजे उहो उते मौजूदु हुजे। हिन छा कयो, उन नांग जे पुछ मां झलींदे धक हणंदे हाणे उहो दरअसल नांग उनजो बूथ अंदरि डर में हो, ज़मीन में हो ऐं पुछ मां झले छिकींदो आयो, धक हणंदो आयो, कुटींदो आयो। नेठि कुटे उन वॾी अरड़ भला उन नांग खे कयईं पूरो। हाणे उहो मरियो छा कयईं जो उनखे खणी पाॾे ते रखी ऐं सिधो आयो उन अंधे वारे मामे वटि
ऐं उनखे चवणु लॻो त मामा ॾिसी छा आहे, त हुन ॾिठो त हीअ त चिका वॾी अरड़ बलाक नाग वांग आहे। त हिते छोकिरो चवणु लॻो त हा, आउं इनखे मारे आयो आहियां, हक़ीक़त करे ॿुधाई। त हिते उहो अंधो पीरसन माण्हू बुज़ुर्ग माण्हू कावड़िजी पियो ऐं चवणु लॻो तूं सफ़ा चरियो आहीं, अलाए छा आहीं ख़बर कोन्हे, तोखे हेतिरो इनकार करण खां बावजूद बि तूं इन्हनि इलाइक़नि में वेह, तूं अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं मारे छॾियूं आहिनि, तूं सुभाणे मूंखे बि मारे छॾींदे, तूं हितां मूंखां हलियो वञ, मूंखे नथो खपी। तो छोकिरे खे हिन दाबा जुठूं वग़ैरह जाम कयूं, तो छोकिरे खे कढी छॾी। छोकिरो हुतां रवानो थियणु लॻो त वरी छोकिरे खे सॾु कयईं ऐं चवणु लॻो त हाणे तूं हीअं कर, तो काफ़ी टाइम मुंहिंजूं मेयूं वग़ैरह चारियूं आहिनि, हाणे इहे मेयूं सॾु करे मेंहनि खे, जेके मेयूं तो ॾांहुं अचनि सो तुंहिंजियूं ऐं जेके रहियूं से मुंहिंजियूं। सो उन छोकिरे उन मेंहनि खे सॾु कयो, त हिकिड़ो पाॾो, कुझु मेयूं हुयूं सुठियूं सुठियूं 5-6 मेयूं, माना हिकिड़ो पाॾो, उहे हिन छोकिरे ॾांहुं आया। त हिते अंधो फ़क़ीर चवणु लॻो त हाणे जेके तो ॾांहुं आया से आया तोखे, तूं इन्हनि खे काए हलियो वञ। ऐं पोइ उहो अंधो, उन वटि कुझु मेयूं बचियूं, उहो वरी पंहिंजी ज़िंदगी जी अॻे ईअं गुज़ारणु लॻो। हाणे उहो छोकिरो उन मेंहनि खे काए सिधो आयो कंहिं अहिड़े इलाइक़े में, ऐं उते मेयूं वग़ैरह चारींदो हुओ। ऐं उते ॾिठी त हिकिड़ी नांग जी डर हुजे, सो छा कंदो, डेली उन डर वटि मेंह खे ॿियारे पाण बि खीरु पींदो ऐं उन डर मंझि उहो खीरु मेंह जे थणनि मंझां उॾोहाई करे उन मंझि हणंदो हो। हाणे डेली जो इहो कमु हुजे त नेठि 8-10 ॾींहं गुज़रिया त उतां हिकु ॾींहुं हिकिड़ो तमामु वॾो नाग निकितो, उन डर मंझां नाग निकितो। त हिते छोकिरे खे थियो डपु, कुदरत सां अलाए छो डपु थियो उनखे, सो मेंह खे कयईं परियां ऐं पाण डोड़णु लॻो। त हिते नाग ॻाल्हाइणु लॻो ऐं चवणु लॻो उन छोकिरे खे त भॼ न, डपु न कर, तो काफ़ी टाइम मुंहिंजे बचनि खे खीरु पीआरियो पंहिंजी मेंह जे ज़रिए, तूं तमामु सुठो माण्हू आहे, जेको घुर तोखे ॾियां। त हिते छोकिरो चवणु लॻो छा सची मूंखे मिलंदो जेको आऊं घुरां? त नाग चवणु लॻो त बिल्कुलु, तो मुंहिंजे बचनि खे खीरु पीआरियो आहे, आउं तोसां धोखो थोरी कंदुसि। त हिते छोकिरो चवणु लॻो त मूंखे हिकु सोन जी फणी ऐं सोन जा वार खपनि। त हिते नाग चवणु लॻो त भले ठीकु है, तुंहिंजा वार थिया सोन जा ऐं फणी सोन जी तोखे आई, तोखे ॾियां थो। सो हुन छोकिरे जा थी विया सोन जा वार ऐं सोनी फणी नाग हुनखे ॾिनी। नाग त पाण हलियो वियो। हाणे उहो छोकिरो हिते उते मेंहूं चारींदो हो, कंहिं दरिया जे किनारे ते ईंदो हो पाणी पीअण जे लाइ। सो हिकु चकर उन दरिया जे किनारे वेंझणु लॻो, सो उनजो हिकिड़ो वार सोन वारो सो टुटो हेठि वियो पाणी में। सो कुदरत सां हिकु मच्छी खाधो। हाणे हिकु मच्छी खाधो, सो उन मच्छी जे पेट में वियो हलियो। सो उते आया हिकु मुहाण, मुहाणनि झलियूं मच्छियूं। सो कुदरत सां उहा मच्छी, उहा बि उन मुहाणनि जे वर चढ़ी वई। हाणे कुदरत सां उहा मच्छी वरी वई वञी बादशाह वटि। बादशाह पंहिंजे हिसाब सां मच्छियूं वग़ैरह वरितियूं, खाधे जे हिसाब सां उहा मच्छी आई उन बादशाह वटि। हाणे हिते बादशाह जी दासी जेका हुई, सा उहा मच्छी साफ़ु करणु लॻी, उनखे छिलणु लॻी, साफ़ु करणु लॻी, त मथे महल जे मथे वेठी हुई शहज़ादी बादशाह जी धीउ। उन इहो लकाप ॾिठो ऐं कुदरत सां उहा मच्छी उन दासी वटि उनखे साफ़ु पई करे, त जीअं मच्छी खे चीरे उन मच्छी जे अंदरि सोनू वार। दासी ॾिठो त सोनू वार आहे, दासी उहो सोनू वार लिकाइणु लॻी, त मथे शहज़ादी ॾिसी वई। शहज़ादीअ हकल कई, हे दासी छा पई करे? दासी चवणु लॻी त न, कुझु नथी करियां, हिन मच्छी जे पेट मंझां सोनू वार निकितो आहे। त हिते शहज़ादी डोड़ी हेठि लही आई, पंहिंजे पीउ बादशाह खे सॾु कई ऐं चवणु लॻी त बाबा हीउ ॾिस सोनू वार आहे कंहिं इंसान जो। हाणे पंहिंजे पीउ खे चवणु लॻी त बाबा साईं तूं हीअं कर, इन सोने वार वारे खे ॻोल्ह, जे अगरि हूंदो को छोकिरो त इन सां शादी कंदसि आऊं, जेका हूंदी औरत पोइ तूं कजांइ शादी कजां तूं। सो बादशाह चवणु लॻो त भले ठीकु है। बादशाह उहे मुहाणा घुराया ऐं चवणु लॻो त अवां जेके मच्छियूं आंदियूं, उन हिकिड़ी मच्छी मंझां सोनू वार निकितो आहे, लाज़मी मच्छियूं उन इलाइक़े में आहिनि, उते को अहिड़ो माण्हू आहे या को वार वग़ैरह सोन जा आहिनि या कुझु आहे जेको मच्छी खाधो। हाणे इहो जे औरत हुजे या छोकिरो हुजे, हिनखे झले असां वटि आणे ॾियो। त मुहाणा चवणु लॻा भले ठीकु है। बादशाह काफ़ी सारा पैसा वग़ैरह हुन मुहाणनि खे ॾिना। हाणे मुहाणा हणंदा 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 नेठि उहो ई किनारो वठंदा अचनि, त उहो छोकिरो उते मेंहूं चारे पियो ऐं पाणी वग़ैरह पीआरे पियो ऐं उते सुतो पियो हुजे। हिननि ॾिठो त उनजे मथे ते सोना वार। सो हिननि छा कयो, उन छोकिरे खे, छोकिरो निंढ पियो, उन छोकिरे खे खणंदे हयूं ॿेड़ी में ऐं खणियो पिया अचनि। जैसो दो उन छोकिरे जो पालियल पाॾो, मेंहनि में पाॾो हो, सो तमामु वफ़ादार हो। सो ॾिठो त
असांजे मालिक खे कुझु माण्हू खणी वञनि, सो आयो उन ॿेड़ी खे टुकड़ा टुकड़ा करे छॾी ऐं छोकिरे जेसो जाग पहुची वई, छोकिरो बि उथियो, उहो बि भॼणु लॻो। सो ॿेड़ी वग़ैरह उन मुहाणनि जी टुटी वई। मुहाणा वरी आया बादशाह वटि, बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत, छोकिरो बिल्कुलु आहे, पर आहे छोकिरो असुना वार हुनजा आहिनि, असीं उनखे खणियो आयासीं, पर उनजो हिकिड़ो पाॾो आहे सो तमामु मारे जाम थो, सो असांजी ॿेड़ी टुकड़ा टुकड़ा करे छॾी। सो नेठि बादशाह चवणु लॻो उन्हनि खे त भले ठीकु आहे, वरी इहो छोकिरो आणे ॾियो। वरी पैसा वग़ैरह ॾिनी, मुहाणा वरी आया, वरी बि इहो साॻी कमु, इहो पाॾो उन्हनि खे फिरियो अचे। सो मुहाणा वरी वापसी वरी आया, बादशाह खे चवणु लॻा त बादशाह इहो कमु असांखां ज़ोर आहे, असांखां न थींदो। शहज़ादी चवणु लॻी त इहो छोकिरो जंहिंजा सोना वार, इहो कंहिं बि हालत में मूंखे खपे, न शादी ऐं कंदसि। सो नेठि बादशाह चवणु लॻो उन्हनि खे त हाणे बि लोह जूं ॿेड़ियूं ठाहे वञो, इहे पाॾो वग़ैरह कोन टकराईंदो, ॿेड़ियूं वञी कोन टुटंदियूं। सो मुहाणनि ईअं कयो, सो विया ज़ोरी मसी उन छोकिरे खे झले आया, पाॾो आयो, घणी टकर वग़ैरह हयां ॿेड़ी खे, पर ॿेड़ी न टुटी, लोह जी ठहियलु हुजे। सो ज़बरदस्ती उन छोकिरे खे खणी आया, सिधो अची बादशाह वटि पेश कयूं। शहज़ादी ॾिठी त छोकिरे जा सोना वार, ॾाढी ख़ुशि थी। बादशाह बि ॾिठो, हैरान थी वियो त हिते ज़ोरी मसी उन छोकिरे सां उन शहज़ादी जी माना शादी करायूं। छोकिरो त राज़ी न हुजे, हुनजो माल मेयूं वग़ैरह पाॾा सभु छॾे आयो। सो नेठि ज़ोरी मसी उनजी शादी थी उन शहज़ादी सां, ऐं होॾां उन वीचारे जूं मेयूं पाॾा वग़ैरह जेके हुआ से वीचारा बुख मरण लॻा उन इलाइक़े में, छा कनि। सो को अहिड़ो धराड़ हुजे या को अहिड़ो हुजे हुनजो मालिक हुजे, कंहिं अहिड़े इलाइक़े में वठी वञे जो उनखे चाराए वग़ैरह गाह बाह खाराए। सो ही इंतज़ारु करणु लॻियूं पंहिंजे मालिक जो, उन छोकिरे जो इंतज़ारु करणु लॻियूं, त छोकिरो आयो कोन। काफ़ी टाइम थी वियो, 8-10 ॾींहं थी हलिया, छोकिरो वरे कोन। छोकिरे खे बादशाह इहे छॾिनी न, क़ाबू करे छॾियूं। सो नेठि उहे मेयूं मरी वियूं, बाक़ी रहियो पाॾो। सो पाॾो बि वञी किरियो हेठि, ऐं पाॾे जो बि साह मिड़ी अटक ते हो। हाणे वफ़ादार माल छोकिरे सां वफ़ा हुनजी जाम हुई, सो हुन धारियो वग़ैरह जेको ऐं हुनखे चारींदो हो। सो कंहिं माण्हू अची ॿुधायो उन छोकिरे खे, बादशाह वटि आयो उन महल में अची उन छोकिरे खे ॿुधाईं त तुंहिंजूं मेयूं सभु मरी वियूं, बाक़ी हिकिड़ो पाॾो आहे सो बि पियो आहे, मिड़ी साह खणे पियो। छोकिरे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, सो कोशिशि करे उन महल मञा निकितो ऐं डोड़ंदो सिधो आयो उन जॻह ते जिथे हिन जूं मेयूं ऐं पाॾो मौजूदु हो। सो ॾिठी त मेयूं सभु हिन जूं मुयूं पियूं हुजनि ऐं पाॾे में मिड़ी साह हुजे। सो पाॾे खे पातईं भाकुर, पाॾे जो बि निकितो साह। सो इन छोकिरे खे ॾाढो रसियो सदमो, मेयूं मरियूं, हुन सां मोहबत मेन सां जाम हुई, पाॾे सां बि मोहबत जाम हुई। सो हिन छोकिरे खे बि सदमो रसियो, त उहो छोकिरो बि उते ई उते मरी वियो ऐं हुनजो साह निकिरी वियो। ख़बर पई बादशाह ऐं शहज़ादी खे, सो बि उते आया ॾिसनि त छोकिरो मोह पियो हुजे। तो शहज़ादी काफ़ी रुनी, बादशाह बि ॾाढो रुनो ऐं चवणु लॻो त हीउ छा थी वियो, असांखे ईअं न करणु खपे हा, असां हर बुर ईअं कयोसीं, ग़लति कयोसीं। जे अगरि इन छोकिरे खे ज़ोरी मसी हिते न विहारियूं हा, शादी जी न करायूं हा, त हिन जो माल बची वञे हा, मेयूं बची वञनि, ऐं इन जे सदमे में ई छोकिरो बि वीचारो मरी वियो। सो पंहिंजी ॻाल्हि ते ॾाढा शर्मिंदा थिया ऐं अफ़सोस करणु लॻा ऐं चवणु लॻा त ईअं कॾहिं बि कंहिंसां न कजे। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो, आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।